वधीक तुंहिंजो जेको नसीब। अदा अञा ताईं तव्हां हिते वेठल आहियो। जेकॾहिं तव्हां हिते हूंदव न त रेस घर निकिरी ईंदो। पोइ राणी खे केरु वठी ईंदो? अॼु रेस ॾे कोन वेंदासीं। छो अदा रेस ॾे छो न वेंदव? हाँ तव्हां त चयो त असां राणी खे वठी ईंदासीं, पोइ तव्हां छो कोन वेंदव? अदा जेकॾहिं तकड़ कंदासूं न त रेस अहिड़ा शर्त रखंदो जेके मञण चाहिए न हूंदा। अदा शर्त छाजा? राणी मुंहिंजी ज़ाल आहे, ज़ाल। असां ज़ोर ॾेई हुनखे वापसि आंदो आहे, वरी वञी रेस जे घर वेठी आहे, त छा असां हुनखे महीनो वरी छॾे ॾियो? होॾां मोटी आई आहे त हिकु ॿिनि ॾींहंनि में हित बि अची वेंदी। न अदा न, मां हाणे हिकु कलाक बि सब्र कोन कंदुसि। तव्हां हलो, हली राणी खे वठी अचो। जेकॾहिं जेके बि शर्त रेस रखे न उहे मञे राणी खे हली वठी अचो। अदा ही कोन छॾींदो, उथो त रेस ॾांहुं हलूं। अबा रेस ॾे वञण में तोखे छा पियो थिए? मासी जेकॾहिं अॼु राति न वियासीं त कहिड़ी क़यामत अची वेंदी। तव्हां लाइ न, पर मूं लाइ सिर्फ़ क़यामत जी राति गुज़रंदी। इन करे चवां थो अदा उथ त रेस ॾांहुं हलूं। अदा जेकॾहिं मल्हार चवे थो त तव्हां बि खणी रेस ॾे वञो भला। हिन जो थियो आहे दिमाग़ ख़राब। हा हा मुंहिंजो मथो ख़राब आहे। तव्हां न हलो त न हलो, रेस वटि वञी राणीअ खे वठी थो अचां। मल्हार छॾीस वञी रेस सां मिली अचे। राति जो राणी खे बि रेस कोन छॾींदो। सुभाणे मासी खे चवंदासीं त उहा वञी राणी खे वठी ईंदी। पुट ही चरियो आहे, रेस खे चढ़ाए न हलियो अचे। ही चिड़ंदो कोन, वञी रेस जा सभु शर्त पूरा करे ईंदो। साईं असां कॾहिं बि वापसि न अचूं हा, भले चाची सावण वारा या सुल्तान वारा केतिरो बि ज़ोर छो न लॻाइनि हा, पर पोइ बि वापसि न अचूं हा। जेकॾहिं असां आया आहियूं त तव्हांजे अलाह जे आसरे आया आहियूं। हाणे तव्हांजी मर्ज़ी आहे, असांखे बाहि में उछलाईंदो तॾहिं बि असां हलिया वेंदासीं। साईं बसि तव्हां असां सां एतिरी भलाई कजो, असांखे जंहिंजे बि हवाले कयो न त उनखां ज़िमो खणाइजो। ईअं न थिए जो मूंखे ऐं राणीअ खे रोज़ रोज़ पादरनि सां कुटींदा रहनि। मूंखे इहो ॿुधायो त सावण जी वरियाम बि अवां ते ज़ुल्म कनि पिया था। तव्हां ई ॿुधायो त जेकॾहिं चाची सावण वारा असांजे मथां हथ रखनि हा त छा असां इहो कदम खणूं हा? पर हुननि त ज़ुल्म जी असांजे मथां इंतिहा करे छॾी, तॾहिं त असां एॾो सख़्त कदम खयो। न त कहिड़ी औरत आहे जो पंहिंजो घर छॾे पंहिंजे सिर जे मथां बदनामी जो दाग खणे। नज़ीरा जेकॾहिं अहिड़ी का ॻाल्हि आहे त पोइ तव्हीं हिते रही पओ। न साईं, जेकॾहिं मां हिते रहियसि न त माण्हुनि जा वात खुली पवंदा ऐं तरह तरह जूं ॻाल्हियूं ॿुधणियूं पवंदियूं। तव्हां ई ॿुधायो त पोइ मां कंहिंजा वात बंदि कंदसि? मां बि पंहिंजे घर वेंदसि ऐं राणीअ खे सुल्तान वारा वठी वेंदा। मां त चाचा वारनि सां मुंहुं ॾेई वेंदसि, पर हिन जो छा थींदो? बाबा सुल्तान वारनि खां ज़िमो था खणायूं त हू न राणी खे क़ैद कंदा, न ई हुन ते ज़ुल्म कंदा। ही आज़ाद हूंदी, तव्हां ॿई हिक ॿिए ॾे अचिजो वञो, का बि रोक टोक कान। रेस हू तव्हांजे साम्हूं त हर ॻाल्हि मञी वेंदा, पर जॾहिं मां हुते पहुचंदसि त हुननि जो दिमाग़ ख़राब थी वेंदो। मां हिक न ॿिए ॾींहुं तोसां मिलण ईंदसि। जिन सुल्तान वारा तोते ज़ुल्म कनि था तूं मूंसां ॻाल्हि कजांइ, मां तोखे वापसि हिते वठी ईंदसि। तूं को बि ख़ौफ़ न कर मां, सुल्तान वारा तो मथां हथ जो छा, बस जॾहिं आङुर कयूं त हुननि जो अहिड़ो असरु कंदुसि जो ॿीहर तोखे सॼी ज़िंदगी हू लफ़्ज़ बि कोन ॻाल्हाए सघंदा। बाबा तुंहिंजी हिफ़ाज़त हाणे मुंहिंजो ज़िम्मो आहे, तूं बेख़ौफ़ थी वञ हुते रह। हाणे मूं तोखे हिकु लफ़्ज़ बि कोन चवंदा, बसि। तोखे हाणे कीअं सम्झायां त रेस हिन तोता कते कोन ईंदो वञ सुबुह जो अची मिलजांसि। हींअर तूं बि वञी आराम कर ऐं असांखे बि आराम करणु ॾे। रेस एतिरो लापरवाह नथो थी सघे। अॼु हुनजो असां सां मिलण लाइ प्रोग्राम हुयो, पोइ हितां कीअं थो वञी सघे? न मल्हार न, रेस हिन वक़्तु कोन ईंदो। तूं असांजी ॻाल्हि ते एतबार छो नथो करीं? पोइ तूं वञ रेस खे वञी न्यापो ॾे,
मां हुन जो इंतजार थो कयां। न यार न, घणो टाइम थी वियो आहे। हिन वक़्तु फोन करे मां रेस जो आराम नथो फिटाइण चाहियां। अला बुढ़ा ॻाल्हि ॿुध, तूं मूंखे रेस जो नंबर त ॾेई सघीं थो न? रेस जो नंबर मां कोन ॾींदुसि। हाणे महिरबानी करे निकिरे थो त असां उतां जो दर बंदि कयूं। बुढ़ा ॻाल्हि ॿुध, जेसीं ताईं रेस कोन थो अचे मां हितां कोन ईंदुसि। मां तव्हांजी ॻाल्हि कोन थो सम्झां या तव्हां मुंहिंजी ॻाल्हि नथा सम्झो। अजायो कंहिं ॿिए खे होश मां न कढो। अब्बा तूं सही असां ग़लति। रेस ईंदो तव्हां वेही हुनजो इंतज़ार कयो। रेस अचे न उन सां मिली पोइ वञिजो। असांखे निंड पई अचे। अचो संगत। जल बकरी धनारनि जा धक रेस हिननि खे मथे ते चाढ़े छॾियो आहे। जुड़िया घोड़ा तव्हां ॿिन्ही जे लाइ मुकम ॻोल्हियो आहे। नेरनि करे पंहिंजे पंहिंजे कम ते सवेर हलिया वञिजो। मतिलबु मंझंदि सिज ताईं सुता पिया हुजो। सियाणी अॼु त आराम करण दे, सुभाणे खां वठी कमु कंदासीं। निभागा सॼी उमिरि ते सुभाणे सुभाणे कई अथई। हा तुंहिंजो अञा पेट कोन थो भरजे छा? अदी कोई ॿुधायो न, सुबुह सां ॿई ॼणा हिकु हिकु वटो खणी वञी स्टाप ते पिनजो। ॿियो कमु कोन्हे। अलाह जे नाले ते घुर न, केरु कोन थो ॾे। अञा बि मोह ख़राब था कनि। सोले में सोलो पिनणा उहो बि तव्हां खां नथो थिए त ख़ुदा जी का सम्झ अचेव त कहिड़ो कमु कंदव आख़िर? असांखे त सलाह ॾी थी, पोइ तूं छो नथी हली पिनण? सॼे ॻोठ खे त तंग कयो अथमि। सुबुह सां उथां थी तव्हांजे पेट जे लाइ घर घर वञी पिनी थी अचां। इहो घणो न आहे जो अञा मां तव्हां सां हलां? अञा बि तव्हां सां घिटनि में हली पिना पोइ उहो खणी अचां तव्हांखे अची खारायां। लज्जी थियो ॿुॾी पओ ॿई ॼणा। हा मता इन आसरे रहो त जेका वंड जी मानी मिलंदी आहे त उहा तव्हांखे ॾींदसि। हाणे उहा टई वेला मां पंहिंजो पाण खाईंदसि। बसि पंहिंजो पाण पिनो बि ऐं पंहिंजो पेट बि भरियो। वञी धाड़ो हणो, चोरियूं कयो, पिनो छा बि कयो। एतिरो कुझु घर में आणे जो ॿई ॼणा खाओ आराम सां। न त पाणी था मुफ़्त जो उहो पिया पीजो। रेस सां मिली हिनखे मस्तानी वठी ॾे, न त ई घर जा सभु था भञी छॾिजो। गुलू मूंसां मज़ाक न कर, न त हाणे मां थांव कोन भञंदुसि, तव्हांजा हॾ भञंदुसि। हॾ गुॾ भञण खां बहितर आहे त घर जा थांव भञ। मासी हीअ बा मासी जेके बि घर में थांव टपड़ आहिनि न खणी ॿाहिरि रख त मल्हार भञंदो। अबा चरे खे चेड़ायो न, रेस सां मिली करे इन चरे खे पंहिंजी मस्तानी आणे ॾियो, न त ही को वॾो ज़्यान न करे वेहे। मासी तो त चरे खे चोंग ॾेई छॾी। अदा तव्हां हिनखे चिड़ाईंदा रहंदव त पोइ ज़्यान त थींदो न। हिन जे ज़्यान करण सां छा रानी घर में अची वेंदी? अदा हाणे ॻाल्हियुनि खे छॾियो, तव्हां मूंखे रुॻो इहो ॿुधायो त तव्हां रेस ॾे वञो था या न? पहिरियों तूं चांहि त पी, पोइ सोचूं था। मां ओसी ताईं कुझु बि न खाईंदुसि जेसीं ताईं तव्हां राणी खे हिते कोन था वठी अचो। जेकॾहिं तूं ज़िद्दी आहीं न, असां बि तुंहिंजा ॿाहिरि आहियूं। जेसिताईं तूं हिते चांहि न पीअंदे न, ओतिरे ताईं असां कोन वेंदासीं। माना मां चांहि पीअंदुसि पोइ वेंदो? हा तूं चांहि पी, पोइ असां रेस ॾे वञूं था। चांहि पीअं पोइ वेंदो? हा असां त देखे कोप चांहि जो पीअण लाइ चयो, हुन चेरे सॼी देगड़ी मुंहं ते चाढ़ी अथई। उथ ते हिनखे मस्तानी वठी ॾियमि, ही होश में कोन्हे। अदा जिन मूंखे अगवा कयो, असां तोखे अगवा कोन कयो।
तोखे अगवा करण वारो वरियामा। अरे ने ॿुध त सही, तव्हांखे लाचार छा जो हुयो? हाँ त हुन सां मिली करे तव्हां दोत में हथ विधो। ॿुधायो मूंखे कहिड़ी दुश्मनी हुई तव्हांजी दोत सां? असां संगत में वरियाम जो साथ ॾिनो। जेकर तव्हां दोस्तीअ में वरियाम जो साथ ॾिनो न, हाणे तव्हां बि पात्र खाओ दोस्तीअ जे लाइ। तमामु घणो ॻाल्हाए रहियो आहीं, हाणे हितां पेर ड्राए। बस ओड़े दादन खे थुलाईंदे, हाँ दादन खे थुलाईंदे। दादन बाह जो वो गोलो अथई, हथो छॾे न सड़ी खाक थी वेंदे। अदा ही वरियाम जे कुले ते कुॾे थो, पहिरियां हली वरियाम खे खणी था अचूं, पोइ हिन जो वारो आहे। छो जो ही वरियाम जे इशारे ते नचनि था। पहिरियां हिन जो पीउ पादर खाईंदो न, पोइ हिननि खे ख़बर पवंदी त असां सां फिटाइण जो अंजाम छा थींदो आहे। हलो हाणे हलो लायो पेर, वरियाम खे चई छॾिजो वो असांजो तमामु जल्द महिमान थियण वारो आहे। हलो हलो हलो। तूं ही हिननि सां मोह ॾे, बाक़ी हिननि मूंसां वॾी जुठ कई। तूं बेफ़िक्र थी भाउ, जेकॾहिं हुननि तोसां जुठ कई आहे न, असां बि हुननि सां अहिड़ी जुठ कंदासीं जो ज़िंदगीअ भर यादि रखंदा। छोकिरी अव्हांजी तरफ़ां ॾाढी ख़ौफ़ज़दा आहे, हूअ अव्हां तरफ़ अचण लाइ तयार ई नाहे। मूं पंहिंजी घरवारी सां वेही हुनखे सम्झायो, हुनखे दिलासा ॾिनो, तॾहिं उहो मस मस वञी राज़ी थी वियो। पर सुल्तान हाणे ख़ुदा जे वास्ते हुन मासूम तां ज़ुल्म बिल्कुलु न कजो। हिन वक़्तु तूं पंहिंजे घर जो वॾो आहीं। सुल्तान जेकर छोकिरी खे तूं पंहिंजी न्याणी जीअं सम्झंदे त हूअ गेह न कंदी, न त मौक़ो ताड़े घर छॾे हू बर मुंहुं कंदी। पोइ सुल्तान हुन में तव्हांजी का बि इज़त कान रहंदी। रहत जॾहिं मल्हार शादी कई हुई, उन वक़्तु असांजे ऐं आलम खान वारनि जे विच में दुश्मनी उरूज ते हुई। उन दुश्मनी जी आड़ में अची मल्हार छोकिरी जे मथां ज़ुल्म कंदो हो, मां मञा थो। पर हाणे मल्हार सुधरी वियो आहे, मल्हार उहो न आहे रहियो। पर तव्हां यकीन कयो रहिस त हाणे अदा मल्हार घणो सुधरी चुको आहे, बदिलजी चुको आहे। अलाह कंदो अहिड़ो ॾींहुं न ईंदो जो हाणे अदा मल्हार राणी जे मथां हथ खणंदो। इहा ई अकुलमंदी आहे सुल्तान। दुश्मनी त बाबा मर्दनि सां हूंदी आहे, ऐं मर्दनि सां दुश्मनी जी कावड़ असीं औरतुनि मां कढूं था। बाबा वो इंसान जो न, हैवान जो वड़ा आहे। थोरो सोच सुल्तान, हिकु छोकिरी पंहिंजे माउ पीउ जो घर छॾे धारे वटि समूरी ज़िंदगी गुज़ारण लाइ तयार थी वञे, पोइ छा उहा हुन प्यार जी हक़दार न आहे जेको प्यार हुनखे संदसि माउ पीउ ॾींदा हुआ? उहो ई प्यार जॾहिं हुन छोकिरी खे मिलंदो तॾहिं बाबा उहो धारे घर खे पंहिंजो घर सम्झंदो। अलाह भलाई कंदो रहिस, ख़ुदा कंदो त तव्हांजी उमीदुनि ते पूरो लांदासीं। रहिस हाणे छोकिरी खे घुरायो त असां हुनखे घर वठी वञूं। ॾिसो बाबा, उहा ख़ौफ़ज़दा आहे, अव्हां सां गॾु कान हलंदी। तव्हां हीअं कयो, पंहिंजी मासी खे मुंहिंजे घर मोकिलियो, असीं छोकिरी खे छॾियूं था। ठीकु आहे रहिस, जेकी तव्हांजी सलाह। असां मासी खे तव्हांजे तरफ़ मोकिलियूं था। तव्हां अॼु ई शाम छोकिरी असांजी तरफ़ रवानो कयो। जादो अॼु वञी तूं अतीअ सां हिकु हिकाणो करे अचु। तूं हुनखे साफ़ साफ़ चई अचु त बाबा सां मिठल खे इन शर्त ते मञाईंदासीं त कूंज हली असांजे घर में रहे। बाक़ी जेकॾहिं कूंज तव्हां वटि रहे थी त पोइ असीं मिठल जी शादी करायूं ई करायूं। इहा माई मुंहिंजी ॻाल्हि कोन ॿुधंदी, मूंखे त तूं वञी सम्झाईसि। अरे मां छो वञा, तो सिधो अची थी मुंहिंजे नची ॾाढ़ी में थो ॾे। पोइ हाणे हुनखे केरु सम्झाए? ऐं वरी मथां थी पई दाबा ॾे ऐं चए थी त तो मुंहिंजी सॼी तबाही करे छॾी आहे। हाणे वरी छो अची कड़कियो हुई? पूरी नसीहतुनि जो साईं दफ़्तर खोले थी विरहे। न साईं न, मुंहिंजो एॾे नागु ई न वञे। पोइ मूंखे बि लाचार कोन्हे जो वञी पंहिंजी ॻिचूं पटरायां। थोरो सोच जादो, थोरो सोच। जेकॾहिं इहा छोरी असां वटि हिते आई, हुनखे मुझाए पंहिंजे मुठ में कंदासीं बंदि। पोइ इहा साॻी ज़मीन असांजे खाते, ऐं उन ज़मीन जो सौदो कयूं बेज़ा करे छॾींदासीं।
राणो वॾो राकास आहे, वॾो राकास आहे। केतिरो चवंदी हुई तिने खां बच बच, पर न तूं मुड़े ई कोन। हाणे कई न पंहिंजो ढींगो ई ठेरी। जीअं न राणा असां सां धोखो कयो आहे, तीअं असीं बि हुन सां धोखो अहिड़ो कंदासीं जो राजन खे ॾस ॾींदो, ईअं ढींगो ढेरी करे छॾींदोसांसि। चलो हाणे जेको थियणो हो न सो थी वियो। हाणे गुज़रियल ॻाल्हियुनि खे तूं यादि न कर। हाणे इन्हनि ॻाल्हियुनि तां पंहिंजो मुंहुं मथो पिटणु या उन्हनि ॻाल्हियुनि ते मातम करण मां कहिड़ो फ़ाइदो। बसि तूं कीअं बि करे कहिड़े बि तरीक़े सां हाणे कुंजड़ीअ खे हिते घर में वठी अचे। हाणे चई थो त खणी वेंदुसि, सॼो ज़ोर बि लाईंदुसि, पर अलाह करे छोरी राज़ी थिए। उहा बि बानो जी पढ़ायल आहे। जादो जादो छोकिरीअ खे हर हाल में हिन घर में वठी अचिणो आहे। पोइ ॾिसजांइ त मां हिन राणे जो कीअं थो कयां ढींगो ई ढेरी। राणी, तूं जेकॾहिं मूंसां घर न हलीअ न, मल्हार मूंखे घर में पेर बि रखण न ॾींदो। हाणे तूं ज़िद खे छॾ, हल त हलूं। चाची, अॼु राति मां भाॼीअ सां वञी पंहिंजे घर में रहंदसि, सुभाणे तव्हां सां हलंदसि। बाक़ी अॼु कुझु बि थी पए तव्हां सां मां न हलंदो। अमा, तूं मल्हार जी ज़िद खां वाक़ुफ़ न आहीं। चाची, मल्हार खे मूंखां वधीक ॿियो केरु सुञाणे। मल्हार खे वञी चए अॼो की राति मूंखे माफ़ी ॾे। सुभाणे खां वठी मां हुते ई हूंदसि। पोइ जेतिरा हुनखे पादर वणनि तेतिरा हूं। अहिड़ी ॻाल्हि न आहे, मल्हार हाणे सुधरी वियो आहे। जेकॾहिं सुधरी वियो आहे त चाची इहो वञी चएसि त राणीअ चयो आहे सुभाणे मां ईंदमि। जेकॾहिं सुधरियल आहे त ज़िद न कंदो। अमा, न हलण जो ज़िद त तूं पई करी। मरियम, हिकु राति में छा थो थिए? जॾहिं छोकिरी चए थी त हिकु राति हुनखे पंहिंजे घर रहण ॾे न। साइण, अदी मरियम बि ॿारनि जीअं ज़िद करे रही आहे। अलाए छो ॻाल्हि खे सम्झ ई कान थी। असां ॿाहिरां जीअं आया आहियूं न त हिते ई आया आहियूं। पंहिंजे घर में त पेर ई न रखियो आहे। ऐं अदी मरियम चवे थी त तव्हां हितां ई हलो। तूं नाराज़ न थी। मां इन करे ज़िद पई कयां, तूं मल्हार जी हालत त ॾिस। जेकॾहिं तूं इन चरे जी अहिड़ी हालत ॾिसिया न पंहिंजी अखियुनि सां त तूं अहिड़ी ॻाल्हि ई न करें हा। चाची, मां सुभाणे ईंदसि। हिन वक़्तु तूं वञी सघीं। ठीकु आहे, मां वापसि वञा थी। मल्हार खे बि ज़िद तां लाहियां थी। पोइ तूं को बहानो न कजांइ। मरियम, बहानो कोन थी बणाए। हिकु राति हुनखे पंहिंजे घर रहण ॾे, पोइ सुभाणे तो वटि अची वेंदी। ठीकु आहे बानू बेगम, मां हाणे हलां थी। मासी वञी यको रेस जे घर वेही रही आहे। चयोमांसि त राणीअ खे जल्दी वापसि वठी अचाए। राति थी वई आहे पर मासी अञा ताईं कोन आई आहे। मासी आहे कचहरियुनि जी मोर, सो ते कचहरियुनि में शुरू थी वई हूंदी। नई वरी मासी जूं ख़बरूं कुटंदियूं, नई वरी मासी वापसि ईंदी। बोलो, अदे जी हालत ॾिस, कुझु घड़ियूं इंतज़ार ई नथो करे सघे। अदा, अदे खे हाणे सब्र किथे ईंदो? अदा, तव्हां त मूंखे चयो पिया त तूं सब्र कर, पर मासीअ जी हालत ॾिसो न। राति थी वई आहे पर अञा ताईं वापसि कोन आई आहे। अदा, थी सघे तो राणी राज़ी न थींदी हुजे ऐं अमा उनखे राज़ी करण जी कोशिश कंदी हुजे। तव्हां बि त अमा वेचारी खे इहो ई दड़को ॾिनो हो न त जेसीं ताईं राणीअ खे घर न वठी आई त तूं बि न अचिजांइ। मां त इन जे करे वेठी हुजे हुते। तुंहिंजे ख़ौफ़ जे करे अमा राणीअ खे मञाए घर वठी ईंदी। अदी इहा ई ॻाल्हि हूंदी। मासी राणी खे राज़ी करण जी कोशिश कंदी हूंदी। भला अदी इहो त ॿुधाए, राणी वापसि ईंदी या न? अदी खे कई ख़बर त राणी ईंदी या न? अदी का जादूगर आहियां जो तोखे ॿुधाए त राणी ईंदी? अदा, मां तोसां न आहियां। हरू भरू मूंखे होश मां न कढ। अदा, हीअं कर, तूं दुआ जा हथ खण, मां अदी आमीन था चऊं। अदा गुलू, मां तोखे चवां थो मूंसां मज़ाक न कर। नहीं वरी हिन वक़्तु मां मज़ाक जे मुंड में आहियां। होॾा चई थो त दुआ घुरो, ऐं दुआ घुरण जी कयूं था त चई थो मज़ाक न कयो। सफ़ा को चरियो थी वियो आहे। अदा, दुआ दिल में घुरबी आहे। हिते असां वॾड़नि खे ख़तमो कोन था ॾियारियूं जो तूं बुक खणी दुआ थो घुरी। तुंहिंजी दुआ जी मूंखे का बि ज़रूरत कोन्हे का।
छा मिलियो तव्हांखे घर छॾण में? सॼे ॻोठ में रुसवा बदनाम करे वरी मोटी आयूं आहियो। किथे मुंहुं खणण जहिड़ियूं न तव्हां रहियूं आहियो न असां रहिया। छा त हिन घर जी इज़त हूंदी ऐं छा त सोट आलम खान जो नालो हूंदो? तव्हां तो सभु कुझु लॼाए छॾियो आहे। असां सभु कुझु लॼायोसीं, बदनाम थियासीं, पर पोइ बि त हिते आयासीं न। तव्हां त घर में रही करे बि अदा जे खून जो सौदो कयो, पोइ तव्हांखे छा चइजे? घणो मूंसां वात न त छा कंदे? मारींदे? मार, खण बंदूक, कर मूंखे पूरो। तुंहिंजे करे ई त असांजो सॼो खानदान तबाह थी वियो। हिकु मां बची आ, मूंखे बि मार, पोइ तुंहिंजो अंदरि ठरंदो। छोरी वॾी का वातरी आहे, मां वॾे सॼे जे साम्हूं बि वात पीटी थी हणी। तोखे शर्म नथो अचे? चुप करे बे, वठी वारनि खां सॼे घर में केलींदो मां। चाचा कुझु त होश कर। जॾहिं खां वठी असां घर में पेर पातो आहे, ताननि मेणनि सां वठी वियो आहे। जेकॾहिं असां एतिरियूं ई बुरियूं आहियूं त असांखे छो वठी आयव? घर जो गंद घर में ई दफ़न करण लाइ तव्हांखे वठी आया आहियूं। इहो न सोचजो त हुते मां मल्हार सां पूरी ज़िंदगी गुज़ारींदसि। मां वापसि मोटी आहियां, उहो सिर्फ़ ऐं सिर्फ़ अदा आलम जे पलांद जे करे। जेसी ताईं मां अदा जे खून जो पलांद न कंदसि, तेसी ताईं मां सुख जो साह न खणंदसि। मां तव्हां वांगे अदा जे खून जो सौदो न कंदसि, पर पलांद कंदसि, पलांद जेको तव्हां ॿिन्ही नाहे कयो। उहो पलांद मां कंदसि।